माठ रही करे नेक कर्म कंदा रहो। जॾहिं दुआऊं ॻाल्हाईंदियूं आहिनि त ज़िंदगी गुनगुनाईंदी आहे। पंहिंजे हौसलनि खे ही न ॿुधायो कि तव्हांजी तकलीफ़ केॾी वॾी आहे, पर पंहिंजी तकलीफ़ खे ॿुधायो कि तव्हांजा हौसला केॾा बुलंद आहिनि। अफ़वाहूं त धज वांगुरु उॾामंदियूं आहिनि। सच सम्झण जे लाइ सब्र रखिणो हूंदो आहे। जंहिंखे जीअण ईंदो आहे हू बिना कंहिं सुविधा जे बि ख़ुशि मिलंदो, ऐं जंहिंखे जीअण नथो अचे हू सभु कुझु हूंदे सूंदे बि दुखी मिलंदो। हिन दुनिया में अहिड़ो कुझु बि कान्हे जो तव्हांखे तव्हांजे वीचारनि सां वधीक परेशान करे। प्रार्थना कंदे समय ही ज़रूरी कान्हे कि तव्हां मंदिर में ही हुजो, पर तव्हांजे दिलि में भॻवान जो हुजणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। हिकिड़ो ई माण्हू 2 दफ़ा अगरि साॻियो सबक़ु तव्हांखे सेखारे पियो त हिन में ग़लती हुन जी न पर तव्हांजी आहे। ऐं कहिड़ी बि शइ पंहिंजे कमाए पैसनि सां वठी ॾिसो, शौक़ु पंहिंजा पाण ई घटि थी वेंदा। ख़ाली खीशनि में न दोस्ती टिकंदी आहे ऐं न मोहबत। कंहिं पुछियो कि समाज खे अॻियां वधण लाइ छा करिणो खपे, ॾाढो सुठो जवाबु मिलो कि टंग खिचण जे बदिले हथ खिचो ऐं सभिनीनि खे गॾु खणी हलो। कंहिंजी मदद कंदे समय इहो न सोचो कि हू कॾहिं तव्हांजे कमु ईंदो या न ईंदो। बसि मदद करे भुलिजी वञो, छो त परमात्मा त सभु ॾिठो आहे। बसि पंहिंजे मालिक जे मथां एतिरो भरोसो रखो कि जीअं हुन जी मदद करण लाइ तव्हांखे मोकिलियो आहे, जॾहिं तव्हांखे ज़रूरत हूंदी त तव्हांजी मदद लाइ बि कंहिंखे न कंहिंखे ज़रूरु मोकिलींदो। कंहिंजो भलो करे ॾिसो, हमेशह लाभ में रहंदा, ऐं कंहिंजे मथां दया करे ॾिसो त हमेशह यादि में रहंदा। अगरि वक़्तु बुरो आहे त महिनत कजो, ऐं वक़्तु सुठो आहे त कंहिंजी मदद कजो। वॾा थियो बेशक थियो, पर हुननि जे साम्हूं न जंहिं तव्हांखे वॾो कयो आहे। जेको बुरे वक़्त में कमु ईंदो आहे, अक्सर सुठे वक़्त में माण्हू हुनखे ई ठुकराए छॾंदा आहिनि। ॾिठो आहे घणेई दफ़ा कि अंधो माण्हू जॾहिं रोशनी वापसि ईंदी आहे त सभिनीनि खां पहिरीं छड़ी फिटी कंदो आहे। जंहिं हर हाल में हुनजो साथ ॾिनो हो। त हमेशह स्वस्थ रहो, मस्त रहो, खिलंदा रहो, खिलाईंदा रहो, कॾहिं पंहिंजे लाइ कॾहिं पंहिंजनि जे लाइ। अगरि ही सची ॻाल्हियूं पसंदि अचनि पियूं त उनखे शेयर कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करो। जय झूलेलाल।